हाकिम खान जी कमाल खन ठा करण चाहींदा पर रेस वधो जित ते आहे। इहा ॻाल्हि तूं ग़लति थो करीं जहांगीर। जहांगीर ग़लति छा में थो चए, ठा थियणु घुरिजे। असां बि ठा जे हक़ में आहियूं। हाणे वधीक रतवान न घुरिजे। असांजो त शहर वञण बि हराम थी वियो आहे। ठा थियणु घुरिजे, हाणे हर हाल में ठा थियणु घुरिजे। जेकॾहिं ठा थी वियो इहो कमाल खान ऐं ओठो असांजे सिर मथां अची वेहंदा पोइ उन्हनि खे केरु मोह ॾींदो। कमाल खान ऐं ओठो जॾहिं हिते हुया त एतिरो ज़ुल्म न हुयो, पर हाणे ज़ुल्म वधी वियो आहे। इन जे करे मूंखे तव्हां सभु ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा ठा लाइ राज़ी आहिनि। ठा थियणु घुरिजे वारिस, ठा थियणु घुरिजे। ठा ते ठा ते ठा थियणु घुरिजे, हाणे ठा थियणु घुरिजे। छो मां अटकियो? जेको ठा जी ॻाल्हि थो करे मां अटकियो। शाम सभु जा सभु रहे थियो त अॻिते गॾु थियो। इहो ठा थियणु घुरिजे। अचो असां सां अचो, हलो हलो हलो। बाबा साईं, ॻोठ जा सभु माण्हू तव्हांजी मुखालफ़त ते लही आया आहिनि ऐं सभिनी जो इहो ई चवणु आहे त ठा कयो वञे। कालो, उन्हनि जा कन भरण वारो केरु आहे? उन्हनि जे विच में मूं हैबत ऐं वास खे ॾिठो बाबा साईं। कालो, मूंखे नथो लॻे त इहो शैतानगिरी वारो कमु वारस कंदो। बाक़ी हा, हेबत थी सघे थो त हैबत खे इहो अकुल वारस ॾिनो हुजे ऐं पाण पोइते हटी वियो हुजे। आख़िर वारस ईअं कंदो छो? कालू, छा वारस सां गद्दारी कंदो? बाबा साईं, थी सघे थो त वारस खे आज़ादी इन शर्त ते मिली हुजे ऐं उहो आज़ादु थियण खां पोइ ॻोठ वारनि जी दिलि में तव्हांजे ख़िलाफ़ु नफ़रत भरे ऐं उन्हनि खे तव्हांजे साम्हूं वठी अची बीहारे। जॾहिं तव्हां कमज़ोर थींदव त पोइ ॻाल्हियुनि लाइ राज़ी ज़रूरु थींदव। ॾिसंदासीं कालू त इहा शरारत केरु थो करे। तूं हाणे वञ, वारस खे मूं वटि वठी अच। बाबा साईं, हैबत खे बि वरितियूं अचां? न कालू न, पहिरियां ॿिन्ही जूं अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधंदुसि, पोइ ख़बर पइजी वेंदी त कंहिंमें गद्दार जो किरदारु अची वियो आहे। हाणे तूं हीअं कर, पहिरियां तूं वारस खे वठी अच, पोइ मां हेबत सां ॻाल्हाईंदुसि। हाज़ुर बाबा साईं, मां हींअर ई वञी वारस खे वठी थो अचां। ॻोठ वारनि खे रईस जे ख़िलाफ़ करे तूं सुठो नथो करीं। इन में असां ई कमज़ोर बणिजी वेंदासीं। वारिस, मां हिन दुश्मनी खे ख़तमु करणु थो चाहियां। ॿिनि भाइरनि जे विच में असां छो मारिजी वञूं? रईस गफ़ार खान त असांजे लाइ थो वेठे। तूं ग़लति आहीं वारिस। गफ़ार खान पंहिंजी मिल्कियत खे बचाइण जे लाइ कमाल खान खे मारणु चाहे थो। वारिस, हैबत सही थो चवे। हीउ जहिड़ो ॿिनि भाइरनि जे विच में आहे। जेकॾहिं ॻोठ वारा कमाल खान ऐं ओटे खे बख़्श कनि था त पोइ रईस खे बि ज़िद तां लहणु घुरिजे। वारिस, जॾहिं ॻोठ वारा सभु हिकु पासे आहिनि त पोइ तूं हुनजी मुखालफ़त छो थो करीं? मां कंहिंजी बि मुखालफ़त कोन थो कयां। बसि इहो चवणु चाहियां थो त असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु गफ़ार खान आहे ऐं ॻोठ जी पग बि उन जे मथां आहे। इन करे इहो चवां थो त असांखे उन जे चवण ते हलणु घुरिजे। वारिस, रईस खे असां कॾहिं जवाबु न ॾिनो, पर हिन वक़्तु ॻोठ वारनि जी ज़िंदगी जो सुवालु आहे। हा हैबत, ॻोठ वारनि जी ज़िंदगी जो सुवालु आहे त रईस बि ॻोठ वारनि जे लाइ त विढ़े थो। अचो वारिस, तोखे रईस घुरायो आहे। ठीकु आहे कालू, पाण हलूं था। हल। हैबत, कालू वञी असांजी रईस सां शिकायत कंदो। रईस सां शिकायत करे त भली जा वञी करे, बाक़ी हक़ जी ॻाल्हि कंदा रहंदासीं। बाबा साईं, ॻोठ वारनि खे तव्हांजे ख़िलाफ़ इहो हैबत पियो भड़काए। असांजो अंदाज़ो सही हुयो त हेबत कमाल लाइ कमु कंदो रहे थो। तव्हां हुकुम कयो बाबा साईं त हैबत जी ॻिचीअ में हथु विझी कहलींदो हिते वठी अचांसि। न वारस न, जेकॾहिं हींअर असां हेबत जे ॻिचीअ में हथ विधा न त पोइ ॻोठ वारनि जे दिलनि में अञा असां लाइ नफ़रत वेही ऐं हेबत वरी ॻोठ वारनि जूं हमदर्दियूं हासिल करे वठंदो। बाबा साईं, हैबत जो वात बंदि करिणो पवंदो, न त ॻोठ वारनि खे हू वधीक भड़काईंदो। हाकिम खान फ़ोन कई आहे
पहिरियां उन सां मिला, पोइ ॻोठ वारनि खां रायो वठ। ठीकु आहे बाबा साईं, जेको अव्हांजो हुकुम। वारस, तूं हली ॿाहिरि जी बीह, हाकिम ख़ान अचे पियो। मता को ॻोठ वारो उन सां बदतमीज़ी करे। ठीकु आहे बाबा साईं, मां ॿाहिरि वञी बीहां। बाबा साईं, जेकॾहिं ॻोठ वारनि जो इहो रायो आहे त पोइ करे छॾियो ठा, उन्हनि खे उन जे हाल ते छॾे ॾियो। चलो, पहिरियां हाकिम ख़ान जे हिते अचण जे मक़सद जी ख़बर पवे, पोइ ॻोठ वारनि सां बि ॻाल्हियूं कबियूं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।